बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदा। अॼु असां क्लास 6 जे सिंधी जी मश्क हल कंदासीं, जेका पहिरें सबक में ॾिनल आहे। उन में सभ खां पहिरियों नंबर ॾिनल आहे त हेठि ॾिनल सवालनि जे जवाब ॾियो। उन में अलिफ आहे त हिननि बेतनि में छा साईं अल्लाह ताला जी कहिड़ी साराह कई आहे। इन जो जवाब आहे त हिननि बेतनि में छा साईं अल्लाह ताला जी हिकिड़ाईअ जी साराह कई आहे। पोइ असां वटि ॿिए आहे वहदहू ला शरीक लहू जो मतिलबु छा आहे। वहदहू ला शरीक लहू जो मतिलबु आहे त हू अकेलो आहे, उनजो को बि शरीक न आहे। पोइ आहे असां वटि जीम, हिननि बेतनि में छा साईं कहिड़ो पैगाम ॾिनो आहे। उनजो जवाबु आहे त हिननि बेतनि में छा साईं अल्लाह ताला जी हिकिड़ाईअ जो ऐं काइनात जो पैगाम ॾिनो आहे। पोइ असां वटि नंबर ॿियों आहे हेठियनि लफ़्ज़नि जी माना ॾेई पंहिंजे जुमिलनि में कमु आणियो। सभ खां पहिरियों आहे राज़िक। राज़िक माना रिज़िक रसाईंदड़। इन जो जुमिलो ठहंदो त अलाह साईं राज़िक आहे। पोइ आहे हमद। हमद माना अलाह साईं जी तारीफ़। जंहिं बैत में अल्लाह ताला जी साराह कई वञे उनखे हमद चइबो आहे। पोइ असां वटि वाली। वाली याने मालिक पालींदड़। असांजो वाली अल्लाह ताला आहे। पोइ आहे आला। आला माना तमामु वॾो। अल्लाह ताला सभिनी खां आला आहे। पोइ आहे अव्वल। अव्वल माना पहिरियों मुंड वारो। अल्लाह साईं जी ज़ात अव्वल खां ई मौजूदु आहे। पोइ आहे असां वटि हकीम। हकीम माना ॾाहो हिकमत वारो। अल्लाह साईं हकीम आहे। पोइ आहे असां वटि जोड़। जोड़ माना ठाह। अल्लाह ताला हिन काइनात जो जोड़ जोड़ियो आहे। पोइ आहे असां वटि नंबर टियों हेठि ॾिनल बेतनि मां हम आवाज़ लफ़्ज़ चूंडियो, जीअं हकीम रहीम। पीउ जो हम आवाज़ आहे हीउ। जन जो तन। सिख जो लिखो। पोइ आहे असां वटि चोथों नंबर हेठियनि लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। पहिरियां आहे खटी, उनजो ज़िद हाराइन। अव्वल आहे उनजो आख़िरी। आला है उनजो अदना। जोड़ जो तोड़। क़दीम जो जदीद। जन्नत जो जहन्नम या दोज़ख। पोइ आहे असां वटि पंजों नंबर हेठियनि इस्तलाहनि जी माना लिखो। पहिरियां आहे जोड़ूं जोड़णु। जोड़ूं जोड़णु माना ख़लक़णु या पैदा करणु। पोइ आहे वाई सिखणु याने अमल या तरीक़ो इख़्तियार करणु। छहों नंबर आहे हेठि ॾिनल बैत मुकमल कयो। पहिरियां आहे अव्वल अलाह अलीम आला आलिम जो धणी देश क़ाइम आह क़दीम। इनमें पवंदो क़ादिर पंहिंजी कुदरत जी। पोइ आहे वाली वाहिद वहदहू देश देश। इनमें पवंदो राज़िक रब रहीम। पोइ आहे देश चए हमद हकीम। इनमें पवंदो सौ सारा सचो धणी। ऐं पोइ आहे करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जे। हेठि मिलियल आहे यादि रखो त अल्लाह ताला जी साराह में चयल न शेर खे हमद चइबो आहे।